नाज़िम, खानपुर में मुखवी जी बाजियाबी लाइ वारसन धरणो हयो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेरठ टीवी जे रिपोर्टर ममताज़ कुरैशी। जी ममताज़, छा तफ़सील आहिनि? अगवा थियल गोठ अज़ीम पौड़ वासी सवार पौड़ जी बाजियाबी लाइ पौड़ बिरादरी संदन वारसन जो खानपुर इंडस हाईवे सिविल स्टाफ ते टायरनि जे बाहि ॾेई धरणो हयो एहतिजाज कयो आहे। जॾहिं त एहतिजाज दौरान खंडकोट कशमोर शिकारपुर जैकाबाद खां ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जी वॾी में जेको कतारूं लॻी वयूं ऐं मुसाफ़िरनि खे सख़्तु परेशानी जो मुंहुं ॾियणो पियो आहे। होॾां एहतिजाज कंदड़ पौड़ बिरादरी जे मुखी सवार पौड़ जे वारसन मीडिया खे दाईंदे ॿुधायो त अढाई महीना गुज़री विया आहिनि। पुलिस असांजे मुखी नौजवान जेको 60 घरनि जो धारनि वटि चेत बनल आहे। सवारे पौड़ खे बर्याप्त न कराया विया। मुखी वारसन जो चवणो हो त धारनि फोन ते धमकी ॾेई असांखे 10 लाख रुपया घणो तलब करे रहिया आहिनि ऐं असां जे मुखी सवारे पौड़ खे सख़्तु तशदुद जो निशानो बणाए रहिया आहिनि। वारसन जो वधीक चवणो हो त असां ग़रीब पोइत माण्हू आहियूं ऐं अढाई जेके 10 लाख रुपया इहे किथां आणूं। मुखियुनि जे वारसन DIG लाड़काना IG सिंध ऐं आला अफ़सरनि को इहो मुतालबो कयो आहे त ख़ुदा असांजे इन मुखी नौजवान खे जेको आहे शख़्स आहे सवार पौड़ इन खे जल्द बाजियाब कराए वञे, न त ॿी सूरत में जेको आहे एहतिजाज जो जेको दाइरो आहे उहो वधाए वेंदो। जी ममताज़, जी मेहरबानी।